जी नाज़रीन, बानसदाबाद शहर में ग्रैंड ऑपरेशन जारी है। बानसदाबाद शहर में मवालन जो धरती तंग कयो पियो वञे उन्हनि खे जेको सो फौरी तौर जेको सो बानसदाबाद शहर जे मुख़्तलिफ़ मकाननि ते ग्रैंड ऑपरेशन जारी है। SHO भान हैदराबाद में जेको सो आयो आहे ख़ासि जेको मवाली जेके आहिनि उन मवालिन खे पकड़ण लाइ, उनखे गिरफ़्तार करण लाइ, उनखे खंभे खणण जे लाइ हीअ तव्हां ॾिसी सघो था। बानसदाबाद शहर में पुलिस इंतज़ाम अलर्ट आहे। SHO भान मोहम्मद अली खोकर ऐं जेको ग्रैंड ऑपरेशन जो जेको सो इंचार्ज आहे जेको मौलवी साहब। जी नाज़रीन, बानसदाबाद शहर में मोहम्मद यूनुस जेको ग्रैंड ऑपरेशन जो इंचार्ज आहे हिन वक़्तु बानसदाबाद में कार्रवाई पियो थो करे। मुख़्तलिफ़ मकाननि ते मुख़्तलिफ़ जॻहनि ते छापा हणी रहियो आहे। बानसदाबाद पुलिस 1 इंचार्ज 7 मंज़ूर दल ग्रैंड ऑपरेशन जो जेको इंचार्ज आहे उहो पिणु हिन वक़्तु बानसदाबाद पहुतल आहे, जेको मुख़्तलिफ़ जॻह ते छापा हणी काफ़ी मवाली जेके आहिनि गिरफ़्तार करे उन्हनि खे जेको सो पुलिस मोबाइल में विझी हिन वक़्तु थाणे तरफ़ वञी रहिया आहिनि। असीं कोशिशि कंदासीं हुन ग्रैंड ऑपरेशन जो इंचार्ज आहे हुन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीअ तव्हां ॾिसी सघो था साम्हूं